कराची में खबर शामिल क्यों था। GDA जो इजलास अॼु सदरुद्दीन शाह राशिदी जी रिहाइशगाह ते थींदो। इजलास में JUI PTI ऐं जमात इस्लामी जा अॻवान बि शरीक थींदा। इजलास में सिंध असेंबलीअ साम्हूं एहतजाज ऐं 26 फरवरी ते बदीन में धरणे बाबति हिकमत अमली जोड़ी वेंदी। कराची मां ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। GDA जो अहम इजलास अॼु सदरुद्दीन शाह राशिदी जी रिहाइशगाह ते थींदो। इजलास में JUI PTI ऐं जमात इस्लामी जा अॻवान बि शरीक थींदा। इजलास में सिंध असेंबलीअ साम्हूं एहतजाज ऐं 26 फरवरी ते बदीन में धरणे बाबति हिकमत अमली जोड़ी वेंदी। GDA जो अहम इजलास अॼु सदरुद्दीन शाह राशिदी जी रिहाइशगाह ते थींदो। इजलास में JUI PTI ऐं जमात इस्लामी जा अॻवान बि शरीक थींदा। इजलास में सिंध असेंबलीअ साम्हूं एहतजाज ऐं 26 फरवरी ते बदीन में धरणे बाबति हिकमत अमली जोड़ी वेंदी। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ कराची जे रिपोर्टर फ़कीर सलीम खां। फ़कीर सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल महताब, सिंध असेंबली जो जो सुभाणे इजलास कोठाए वियो आहे, जंहिंमें जेके सिंध मां चूंडियल असेंबली मेंबर आहिनि उहे हलफ़ खणंदा। GDA पारां कुझु देरि में ऐलान कयो वियो हुयो त जेके जॾहिं सिंध असेंबली जो हलफ़ खणण बाबति इजलास थींदो त उन मौक़े ते GDA एहतजाज कंदी। त अॼु जेका आहे उन ई सिंध असेंबली इजलास जी तारीख़ अचण खां पोइ GDA जो अहम इजलास थी रहियो आहे। GDA जो सिंध जो जेको चीफ कोऑर्डिनेटर आहे सईद सदरुद्दीन शाह राशिदी, उन जी रिहाइशगाह ते इजलास थींदो। हिन इजलास में न रुगो GDA जा अॻवान पर पाकिस्तान तहरीक इंसाफ, जमात इस्लामी ऐं JUI जा बि अॻवान शरीक थींदा, जेके हिन इजलास में शिरकत खां पोइ जेको सुभाणे सिंध असेंबली जे साम्हूं एहतजाज जो GDA ऐलान कयो उन में शिरकत करण या वरी न करण बाबति जेके ॿियूं GDA में जो इतादी धुरियूं आहिनि उहे उन में पंहिंजी राय जो इज़हार कंदियूं ऐं फ़ैसिलो थींदो त सुभाणे GDA समेत ॿियूं जेके पार्टियूं आहिनि JUI, जमात इस्लामी ऐं तहरीक इंसाफ उहे इन एहतजाज में कीअं कहिड़ी शिरकत कंदा। इनके अलावा जेको 26 फरवरी ते GDA पारां बदीन में धरणो ॾिठल आहे उन बाबति में हिकमत अमली जोड़ी वेंदी। हिन इजलास में GDA जो चीफ कोऑर्डिनेटर सईद सदरुद्दीन शाह राशिदी समेत गुलाम मुस्तफ़ा खान जतोई, डॉक्टर सफदर अब्बासी, PTI जो सिंध जो सदर आहे हलीम आदिल शेख, JUI जो अॻवान मौलाना राशिद महमूद सुमरो, जमात इस्लामी जो हाफ़िज़ नईम रहमान, इनके अलावा ॿिया जेके अॻवान आहिनि डॉक्टर जतोई आहे, अॻूणो वॾो वज़ीर डॉक्टर गुलाम रहीम आहे, क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह आहे लतीफ़ अली जो आहे, डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा आहे, SUP अॻवान सईद ज़ैन शाह आहे, ऐं डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा आहे, गौस अली शाह आहे, इरफान मुरवत आहे, मसूर ख़ान जतोई आहे, मोहम्मद ख़ान जूने जो आहे, साहिरा बानू आहे, जलाल शाह जामोट, नंद कुमार गोकलानी, अब्दुल रज़ाक राहिमू आहे, राहिला गुल मगसी आहे ऐं ॿिया जेके बि अॻवान आहिनि GDA जा उहे शरीक थींदा। इनके अलावा जमात इस्लामी, JUI ऐं PTI जा जेके अॻवान आहिनि उहे बि शरीक थींदा। हिन इजलास में इहो फ़ैसिलो कयो वेंदो त सुभाणे जो जेको सिंध असेंबली जो इजलास आहे उन इजलास में दौरान जेको असेंबली ॾाढो एहतजाज आहे उहो एहतजाज कहिड़ी रीति हूंदो ऐं उन खे हतमी शिकिल अॼु ॾिनी वेंदी। इन इजलास खां पोइ जेके अॻवान आहिनि उहे हिकिड़ी गॾियल तौर ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदा ऐं उन प्रेस कॉन्फ्रेंस में बाज़ाब्ता तौर ते ऐलान कयो वेंदो त सुभाणे वारे इजलास दौरान एहतजाज कहिड़ी रीति ऐं कहिड़ी नोयत जो हूंदो। जी फ़कीर सलीम, महिरबानी हमारी अपडेट्स लाइ।